अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन वक्त वेलकम टू मीरपुर माथियोलॉजी जेका रिकॉर्डिंग है वह हली रही है। हिकिड़ो सीन है जो करण वञूं पिया। ही असांजी टीम ॾिसो, ही टीम ही मुंहिंजी फिल्म मीरपुर माथियोलॉजी जो हीरो ऐं साइड हीरो काॾे वियो? साइड हीरो अञा पोइते आहे, उहो सिलो हले थो ऐं उहो अची वेंदो। पर ही जेका टीम आहे हिन वक़्तु रेडी आहे ऐं एक्शन सीन करणु वञूं पिया। असांजो कैमरामैन पंहिंजो कमु करे रहियो आहे। वेलकम टू। ठीकु आहे, इहो कढणु ॾेसि, तूं छा ॾिना बसि। कोई बि कैमरामैन सां कंहिंजो वजह वास्तो न आहे, सिर्फ़ु मूंखां सवा। और वेलकम टू मीरपुर माथियोलो। ही मीरपुर माथियोलॉजी स्टेशन है। असी हिते सीन कदासीं। कुछ दोस्त हिते मूंसां गॾु आहिनि ऐं अव्हांखे ॾेखारींदो हलां त कुछ दोस्त होॾे बीठा आहिनि। ही स्टेशन ते आहियूं। हिकु तमामु ज़बरदस्त सीन आहे, एक्शन सीन आहे जेको करणु वञूं पिया। हिन फिल्म जो राइटर डायरेक्टर ऐं पाण आहियां अली हसन चड्डड़ ऐं हिन जेको फिल्म जो SHO जो करेक्टर करे पियो शाहबाज़, काज़ी शाहबाज़, हू बि मूंसां गॾु आहे ऐं ही टीम जेका आहे मूंसां गॾु आहे। ऐं इंशाल्लाह जेके सीन कंदासीं उन्हनि जी वीडियोज़ बि अव्हांखे ॾेखारींदा रहंदासीं। दोस्तों ही ॾिसो, हाँ हिकु मिनट।